जी नाज़रीन, शिकारपुर में ख़बर शामिल कंदा हलूं। सूबाई वज़ीर तवानाई सिंध इम्तियाज़ अमन शेख ऐं पीपी अॻुवाण फराज़ इम्तियाज़ शेख जन 7 डिसंबर वोटनि जे ॾींहं जे क़ौमी ॾींहं ते ॻाल्हाईंदे चए तो वोटर रजिस्टर्ड लाज़मी करायो वञे। मर्द ऐं औरतूं ॿई बग़ैर कंहिं फ़र्क़ जे वोट खे अहमियत ॾियनि। हाणे मर्द ऐं औरतुनि में काफ़ी शऊर अची वियो आहे। औरतूं पंहिंजो वोट रजिस्टर्ड कराइण में अहम किरदारु अदा करे रहियूं आहिनि। वोट जमहूरियत जो हुस्न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ काफ़ी क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। जमहूरियत सां पाकिस्तान मज़बूत थींदो। असांजे शिकारपुर हाउस जी टीम मोहम्मद परेल अब्बास जी अॻुवाणी में वोट रजिस्टर्ड कराइण ऐं शनाख़्ती कार्ड ठाहिराइण लाइ घर घर मुहिम हलाए रहिया आहिनि। ख़ासि करे औरतुनि जा शनाख़्ती कार्ड ठाहिराए ॾियण ऐं वोट रजिस्टर्ड कराइण। न्यू फ्रेश शनाख़्ती कार्ड अवलीन तरजीह बुनियादनि ते ठाहिराए ऐं वोट दाख़िल कराए रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ पाड़नि में शनाख़्ती कार्ड ठाहिराइण वोट दाख़िल कराइण जी मुहिम तेज़ी सां जारी आहे। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।